solution to a right angle. Perpendicular are means you can say that when the force takes at right angle to the particle, then the task is produced. The task is अस्सलामुअलैकुम दोस्तों, स्पेशली अॼु जेकी गुज़ारिश आहे वालदेन जे लाइ आहे ऐं शागिर्दनि जे लाइ हिदायत आहे त रोज़ाना जे बुनियाद ते कॉलेज जे अंदरि जेकी सफ़ाई थिए थी त हिकिड़ी शइ जेकी महसूसु कराई वई आहे लोअर स्टाफ मां जेको सैनिटरी वर्कर आहे उन मूंसां इहा ॻाल्हि शेयर कई आहे त साईं क्लासनि में शागिर्दनि ज़ेड एकीअ जूं सोपारियूं मिलनि थियूं त यकीनन इहा तशवीश जहिड़ी ॻाल्हि आहे त जेको आहे सो क्लासनि में शागिर्द ज़ेड एकी जो इस्तेमालु कनि था ऐं जंहिं ते स्पेशली अॼु असां मुख़्तलिफ़ क्लासनि में मुख़्तलिफ़ टाइमनि ते शागिर्दनि जी जेको आहे फिज़िकल बि जेको आहे चेकिंग कई आहे ऐं जॾहिं असां इहो अमल कयूं था शागिर्दनि जो फिज़िकल वेरिफिकेशन त यकीनन शागिर्द बि इन मामले ते इरिटेट थिए थो। इहा हिकिड़ी उनजी फितरी ॻाल्हि आहे त जॾहिं शागिर्दनि जा खीसा चेक कयूं था या उन्हनि जे जेके पॉकेट में या किताबनि सां गॾु जेको असां ॾिसूं था ज़ाहिर आहे उन ते उनजो इरिटेट थियणु हिकिड़ो फितरी अमल आहे, पर वालदेन खे स्पेशली गुज़ारिश आहे त हू पंहिंजे ॿारनि ते नज़र रखनि, छो त जेकॾहिं हू तवजो न ॾींदा These ovaries they produce female reproductive cells called ova or eggs which get त ज़ाहिर आहे उन जो इहो रिएक्शन इहो ई आहे त वालदेन खे नज़र करणु खपे इन सॼे मामले ते उन्हनि जा ॿार ज़ेड एकी या ॿिए कंहिं क़िस्म जी सोपारी जेकॾहिं इस्तेमालु कनि था त आउं हिकिड़ी फेवर वठणु चाहींदुसि उन्हनि सभिनी वालदेन खां ऐं उन शागिर्दनि खां त महिरबानी करे पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो ऐं हू ज़ेड एकी जो जेको इस्तेमालु कनि था त मे बि उन मां हू अॻिते वञनि सिगरेट वारे पासे वञनि या अञा कंहिं ॿिए नशे वारे पासे वञनि। हीअ हुननि जो इब्तिदाई दौरु हूंदो आहे जंहिंमें ॿारु जेको आहे सो सिगरेट या ज़ेड एकी जो जेको इस्तेमालु करे थो त उन्हनि सभिनी शयुनि ते नज़र रखण लाइ इदारो त पंहिंजे हिसाब सां ॿारनि जी जेको आहे फिज़िकल चेकिंग बि करे थो, जंहिंसां यकीनन ॿार जेको आहे सो इरिटेट बि थिए थो त साईं ईअं छो था कयो असां सां, ऐं हर ॿार जे खीसे में ज़ेड एकीअ नाहे मिलंदी, पर यकीनन इहो रेशो आहे सही जंहिंजे करे जेको आहे सो टाई आहे ठीकु आहे त जंहिंजे करे यकीनन ॿार मुतासिर बि त थियनि था, पर इदारे जी पंहिंजी जॻह ते इहा बदनेकी आहे त उन इदारे जे अंदरि ॿारु जॾहिं पढ़ण लाइ अचे थो त हू क्लास जे दौरान ख़ामोशी सां उहो ज़ेड एकी इस्तेमालु करे थो, भितियुनि ते जेको आहे सो तुकूं उछलाए थो, जंहिंजे करे यकीनन असां कॉलेज बि मुतासिर थिए थो। त मुंहिंजी गुज़ारिश वालदेन सां सिर्फ़ु इहा आहे त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो त हू जॾहिं कॉलेज वञनि था त उन्हनि जे खीसनि में अहिड़ी का शइ आहे या मोटी अचो था त उन्हनि खे ॾिसो, छो त जेके हैबिचुअल हूंदा त यकीनन उहे सभई कॉलेज जे टाइम ते घर जे टाइम ते बि या इवन शाम जे टाइम ते किथे कंहिं सेंटर ते वञनि था ऐं उतां मोटनि था त उन्हनि ते वालदेन जो फ़र्ज़ु आहे त हू नज़रदारी कनि। इदारे जे अंदरि असीं इहे सभु शयूं जॾहिं बि कयूं था, ॿार जी फिज़िकल वेरिफिकेशन कयूं था त ॿारु मुतासिर थिए थो, ॿारु ज़हनी तौर ते नफ़्सियाती तौर ते डिस्टर्ब थिए थो, छो त आउं इहा ॻाल्हि वसूख़ सां चवां थो त हर ॿारु इहा शइ इस्तेमालु नथो करे, पर जेकॾहिं 100 मां 4 या 5 ॿार बि इस्तेमालु कनि था त उन्हनि 5 ॿारनि जे इस्तेमाल खां पोइ 6 ॿार जे वधण जो इम्कानु हूंदो आहे, 7 ॿार वधी सघे थो, 8 ॿार वधी सघे थो, ऐं ईअं ॿार जॾहिं ज़ेड एकी इस्तेमालु करे थो या उन खां पोइ सिगरेट वारे पासे वञे थो त यकीनन इहो असांजे लाइ हिकिड़ो अलमियो आहे त इदारनि जे अंदरि हुनखे तालीम न मिले ऐं हू जेकॾहिं उते अचे थो त हू उन किर्त सां रहे, हू नशे में रहे, त यकीनन इहो असांजो जेको आहे सो फेल्यूर आहे।
असीं पंहिंजी कोशिशि कयूं पिया ॿारनि खे सम्झाइण जे हवाले सां रूटीन में जेको लेक्चर आहे इख़लाक़ी हवाले सां असेंबली जे दौरान आहे क्लासनि जे दौरान आहे ऐं सभिनी क्लासनि जे अंदरि इहा वञी शइ चवंदो आहियां त ॿार जेको आहे ज़ेड या ॿिए सिगरेट वारी जेकी आदत आहे जेकॾहिं उन्हनि में ख़ुदा न ख़ासा आहे त उन खां उहो परहेज़ कर पर उन में सभिनी में जेको वधि में वधि ताउन दरकारु आहे उहो मूंखे सिर्फ़ु वालदेन जे तरफ़ां आहे त वालदेन पंहिंजे ॿारनि जा खीसा पंहिंजे घर में चेक कनि ऐं उते ॿारु इरिटेट बि कोन्ह थींदो ऐं इख़लाक़ी तौर ते वालदेन जो वधीक हक़ु आहे त हू पंहिंजे ॿारनि जा खीसा चेक करे उन जी आदतुनि जे हवाले सां हू जेकॾहिं घर अचे थो ऐं माउ पीउ खे तमामु जल्दी पंहिंजे औलाद जी ख़बर पइजी वेंदी आहे त हुनजो ॿारु इख़लाक़ी तौरु कहिड़े पासे वञे पियो आया हू नगरे नशो करे थो आया हू सिगरेट पीए थो त उन सिगरेट जा जेके ज़रात हूंदा आहिनि या ज़ेड खाइण सां वात में जेकी स्मेल थिए थी त हू वालदेन उन शइ खे जल्दी महसूसु करे थो असां त जॾहिं ॿिए ॾींहं ते ॿुहारी ॾियूं था क्लासनि जे अंदरि जॾहिं ॿुहारी ॾियण खां पोइ ज़ेड मिले थी या ॿिए कंहिं हवाले सां का अहिड़ी चीज में मिलनि था जेके बेंचुनि खे चंबड़ाए था वञनि त उहो एतिरो न आहे पर ज़ेड जो जेको मिलणु आहे उहो यकीननि क़ाबिले जेको आहे सो हिकिड़ो छा चइजे हिन ते त यकीन हिकिड़ो ॾुख थिए थो अहसासु थिए थो त असांजो नौजवान जेको तइलीमी इदारनि में अचे सो इन शयुनि ते तवजो ॾिए थो त महिरबानी करे वालदेन स्पेशली उहे शागिर्द उहे दोस्त जेके हिन मैसेज खे हींअर ॿुधी रहिया आहिनि त ख़ुदा जे वास्ते पंहिंजे ॿारनि ते नज़र रखो पंहिंजे इर्द गिर्द नज़र रखो छो त इहे अव्हां जा ॿार असांजे मुस्तक़बिल जो महिमान आहिनि इहे असांजो नालो आहिनि असांजी इज़त आहिनि असांजी कमाई आहे असीं इदारनि जे अंदरि वॾियूं हामूं हणूं था त असीं इदारे जे अंदरि हेतिरा प्रोग्राम कयूं था हिननि ॿारनि जी बहितरी लाइ जेको आहे एक्टिविटी कयूं था गेम्स कयूं था मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम्स कयूं था त सिर्फ़ु ॿार जे जेको आहे सो इख़लाक़ी उनजी फिज़िकल उनजी ज़हरी ओसर लाइ था कयूं ऐं जेकॾहिं नतीजा असां वटि ईअं निकिरनि त ॿारु जेको आहे सो अचे ऐं उनजे खीसे में ज़ेड हुजे या ॿियूं जेको आहे सो अहिड़ी क़िस्म जूं लवाज़मात हुजनि जेके इख़लाक़ी तौर ते असांजो समाज उनखे बर्दाश्त करण लाइ तयारु न आहे त यकीननि हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे बहसत प्रिंसिपल मूं उन शइ खे काफ़ी ॾींहंनि खां ऑब्ज़र्व बि कयो पिए महसूस बि कयो पिए ऐं असां पंहिंजी टीम सां गॾु मुख़्तलिफ़ क्लासनि जे अंदरि वञूं बि पिया सिर्फ़ु इन लाइ त इख़लाक़ी तौर ते ॿारनि खे इन गंदगीअ खां इन ज़ेड खां परे रखूं शहर में आम जाम मिले पई उहो अलॻि इशू आहे पर वालदेन जेकॾहिं स्पेशली पंहिंजे ॿारनि ते तवजो ॾियनि ऐं हुनजी फिज़िकल वेरिफिकेशन चेकिंग जेकॾहिं हू पाण कंदा त मां सम्झां थो उहो वधीक बहितरु आहे बनिस्बत इदारे जे अंदरि असीं जॾहिं इहे सभु शयूं कयूं था त ॿारु इरिटेट थिए थो ॿारु ॻाल्हाइणु शुरू करे थो ऐं आउं इहा शइ वरी बि चवां थो त हर ॿार जे खीसे में इहा शइ न आहे पर जिन ॿारनि जे खीसनि में इहा शइ आहे उन्हनि जे वालदेन सां बि कॉन्टेक्ट कयो आहे उन्हनि ताईं बि असां अप्रोच कई आहे जिन खे फ़ोनूं करे घुरायूं आहे कुझु आया आहिनि कुझु न बि आया आहिनि इहो बि अलमियो आहे त वालदेन खे जॾहिं ॿुधायूं था त अव्हांजे पुट जी हीअ कंप्लेन आहे त हू इदारे जे अंदरि ज़ेड अची खाए थो भितुनि ते जेको आहे सो गुलकारी करे थो त कुझु वालदेन रिस्पॉन्स ॾिनो ऐं उहे आया ऐं उन्हनि पंहिंजे औलाद खे बीहारे उहा शइ सम्झाइण जी कोशिशि कई पर मज़े जी ॻाल्हि आहे त कुझु वालदेन आया ई कोन उन शइ खे उन्हनि अहमियत ई न ॾिनी त असीं वञूं इदारे जे हेड जे प्रिंसिपल जी फ़ोन आई आहे उन जे कंसर्न क्लार्क जी फ़ोन आई आहे त साईं अव्हां पंहिंजे ॿार जे हवाले सां उनजी तरबियत जे हवाले सां तव्हां प्रिंसिपल सां मिलो पर बदकिस्मती सां घणनि जेको वालदेन आहिनि इन ते तवजो न ॾिनो आहे उनजूं खोड़ सारियूं वजूहात थी सघनि थियूं उनजो रोज़गार जो इशू थी सघे थो शहर में न आहिनि या ॿाहिरि आहिनि उहे सभु शयूं अलॻि आहिनि पर कम अज़ कम प्रिंसिपल जी कॉल ते उन्हनि वालदेन खे अचणु खपे असीं उन्हनि जे ॿारनि जी इख़लाक़ी तरबियत लाइ हिते कोशिशि कयूं था ॿार असां वटि 6 खां 8 कलाक खां वधीक टाइम न हूंदो आहे पर उन खां वॾे में वॾो जेको टाइम हूंदो आहे प्राइम टाइम जेको आहे उहो उनजो वालदेन सां गॾु हूंदो आहे घर जे अंदरि हूंदो आहे अमड़ भेण भाइरनि ऐं पीउ सां हूंदो आहे त उते जेकॾहिं ॿार जी ग्रोथ अगरि इन पासे वञे थी त उनखे रोकण लाइ उहे सभ खां पहिरीं स्टैंड वठनि असीं अगरि स्टैंड वठूं था त ॿारु इरिटेट थिए थो उन जा अञा मनफ़ी नताइज पिया अचनि इन लाइ बहितरु आहे त वालदेन इन जी शुरूआति कनि असीं उन्हनि सां सहकार में आहियूं असीं ऑलरेडी इन इशूअ ते इन गंदी आदत ते जेको आहे सो कमु कयूं पिया ॿारनि खे उन शइ खां रोकण लाइ असांजी सॼी टीम जेको आहे सो उन ते अमल करे पई मुख़्तलिफ़ क्लासनि जे अंदरि असां फिज़िकल चेकिंग कयूं पिया पर जेसिताईं अव्हां वालदेन इहो एहतियात न कंदो छो त असां वटि ॿार त 2 साल आहे असां जेकॾहिं 6 कलाकनि जे अंदरि उनखे रोकण में कामयाबु त वञूं था पर जेकॾहिं ॿारु असां कॉलेज खां वञण खां पोइ वरी इहे सभु शयूं करे थो त यकीननि इहो जेको आहे सो फेल्यूर आहे सोसाइटी जो त असीं ॿार खे उनजी गंदी आदत खां बुरी आदत खां बचाए न सघिया आहियूं ऐं ॿारु उन में इन्वॉल्व थींदो थो वञे त महिरबानी करे
जिन भी दोस्तनि हीअ वीडियो ॾिठी आहे उहे शेयर कनि त अव्हांजा ॿार हिन बुरी आदत खां बची सघनि। स्पेशली तइलीमी इदारनि जे अंदरि उन शइ जो इस्तेमालु बि बंदि थी वेंदो, इन लानत खां बि असां बची वेंदासीं, प्लस में अव्हांजो ॿारु सेव थी वेंदो। ऐं अव्हां बि जेको आहे सो जेको ॿारनि खे सुबुह जो टाइम मोकिलियो था, जेको एतमाद करे मोकिलियो था पंहिंजे औलाद ते, त असांजो औलाद अॻिते वेंदो, पढ़ाई वारे माहौल ॾे वेंदो, सिखणु वेंदो, त उन मां बि उन्हनि खे फ़ाइदो ऐं मुस्तफ़ीद थी सघे थो। अव्हां सां ॻाल्हियूं जारी रहंदियूं। तइलीमी इदारे जे हवाले सां मूं कोशिशि कई आहे त हमेशह उस्ताद बुखारी कॉलेज जे अंदरि जेके बि मामलात, जेके बि एक्टिविटीज़, जेके बि प्रोग्राम आहिनि उहो अव्हां सां शेयर कंदा हलूं। शेयर करण जो जेको बुनियादी सबबु इहो ई हूंदो आहे त इदारे जे अंदरि छा थिए पियो, सिंध जे तइलीमी इदारनि जे अंदरि छा थिए पियो, उन जे हवाले सां अव्हां भेंट करे सघो। त उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू हमेशह तइलीमी इदारनि जे अंदरि एक्टिविटीज़ खे, ॿारनि जी करिकुलम एक्टिविटीज़ जे हवाले सां, करेक्टर बिल्डिंग जे हवाले सां, उनजी कैरियर काउंसलिंग जे हवाले सां हिकिड़ो इनफ़रादी ऐं मुनफ़रद किरदारु अदा करे पियो, जंहिंमें मूं समेत मुंहिंजी सॼे कॉलेज जी टीम जेको आहे सो कमु करे पई। ऐं इंशाअल्लाह कमु कंदा रहंदासीं। अव्हांजो ताउन दरकारु आहे, वालदेन जो ताउन दरकारु आहे त हिन मूज़ी लानत खां, हिन मूज़ी जेको आहे सो गंद खां जेको ॿार ZAकी जी सूरत में पंहिंजे वात में विझी इस्तेमालु कनि पिया, उन जे बचाइण लाइ, ॿार खे बचाइण लाइ, इदारे खे बचाइण लाइ अव्हांजो साथ